अहम ख़बर अवां खे ॾियूं। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान अॼु तुर्की जो दौरो कंदो। परॾेही मीडिया मूजिबि सऊदी वली अहद जो सऊदी सहाफ़ी जमाल ख़ाशकी जी क़त्ल बाद तुर्की जो पहिरियों दौरो आहे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान तुर्की जे दौरे दौरान सदर रजब तय्यब अर्दोग़ान ऐं ॿियनि आला अमलदारनि सां मुलाक़ात कंदो। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। दौरे दौरान तवानाई मईशत ऐं सिक्योरिटी समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं कई वेंदियूं। तुर्क सदर रजब तय्यब अर्दोग़ान अप्रैल में सऊदी अरब जो दौरो करे चुको आहे। वाज़े रहे त सहाफ़ी जमाल ख़ाशकी जी जे क़त्ल बाद सऊदी अरब ऐं तुर्की विच में लाॻापा छिकताइण वारा थी विया हुआ। अवां खे आगाह कयूं पिया। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान अॼु तुर्की जो दौरो कंदो। परॾेही मीडिया मूजिबि सऊदी वली अहद जो सऊदी सहाफ़ी जमाल ख़ाशकी जी क़त्ल बाद तुर्की जो पहिरियों दौरो आहे। दौरे दौरान तवानाई मईशत ऐं सिक्योरिटी समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं कई वेंदियूं। जॾहिं त तुर्क सदर रजब तय्यब अर्दोग़ान अप्रैल में सऊदी अरब जो दौरो करे चुको आहे। वाज़े रहे त सहाफ़ी जमाल ख़ाशकी जो क़त्ल बाद सऊदी अरब ऐं तुर्की विच में लाॻापा छिकताइण वारा थी विया हुआ।